जी बिल्कुल, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठटे ज़िले जे यूनियन काउंसिल लुमाणी में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद जमल वलारी में मौजूदु आहियूं। हिते जेको असां सां गॾु शागिर्द मौजूदु आहिनि ऐं उस्ताद मौजूदु आहिनि ऐं ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त हिन स्कूल जे हवाले सां ऐं स्कूल में कहिड़ा कहिड़ा मसाला पेश अचनि पिया, छा आहे, कहिड़ी सहूलियतूं आहिनि, उन हवाले सां शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असांजी स्कूल गुज़िरियल पंजनि सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। असांजी रोज़ पथन करनि था। असांजी स्कूल हिन स्कूल में तमामु नंढड़ा ॿार पढ़नि था। अल्लाह न करे कंहिंजे मथां पथर किरी पवे। ॿारनि जी ज़िंदगी जो सवाल आहे। महिरबानी करे असांखे जल्द खां जल्द स्कूल ठाराए ॾी वञे। सिंध जे वज़ीर आला ऐं वज़ीर तइलीम सिंध खे गुज़ारिश था करियूं त असांजी स्कूल जी पढ़ाई ॾाढी सुठी आहे। ॿियनि स्कूलनि खां ॾाढी सुठी आहे। उस्ताद तमामु वॾी महिनत कनि था, शागिर्द बि वॾी महिनत कनि था। महिरबानी करे असांजी स्कूल असांखे ठाराए ॾिनी वञे। लाला जे हुकुम खे अपील था करियूं त असांजी स्कूल जल्द खां जल्द असांखे ठाराए ॾिनी वञे। गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल हाजी जुमन वलारी तलके ठटे जो मेन प्राइमरी स्कूल आहे, जेको हिते पोलिंग स्टेशन बि आहे। हिते 100 खां वधीक ॿार पढ़नि था ऐं हिकिड़ो कमिरो बिल्कुलु ज़ुबून हाली जो शिकार आहे। ऐं असां आला हुकाम ऐं सिंध जे ॿियनि हुकुमराननि खे अपील था करियूं त महिरबानी करे असांखे ॿियो बि कमिरो ॾिनो वञे त जीअं ॿार सवलाई सां वेही सघनि ऐं हिकिड़े कमरे में सभई ॿार वेही नथा सघनि। जी बिल्कुलु, जीअं त असांजी उस्ताद सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं जेको असां हुते मक़ामी जेको शागिर्द हुआ स्कूल में उन सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं ॻोठाण सां बि ॻाल्हि ॿोल थी। ॻोठाण जो चवणु आहे त हिन जेको स्कूल में असांजा 2 कमरा आहिनि, जंहिंमां हिकिड़ो जेको कमिरो आहे मुकमल ज़बूनी हाली जो शिकार आहे ऐं ॿिए कमरे में जेको 70 खां 80 ॿार जेको हिन वक़्तु पढ़नि पिया ऐं हिन वक़्तु 100 जी दाख़िला आहे ॿारनि जी। ऐं हिन वक़्तु जेको कमिरो ज़बूनी हाली जो शिकार आहे। सभु ॿार जेको हिन गर्मी जी वजह सां ऐं जेको हिन स्कूल जे हिकिड़े कमरे में रहिया पिया आहिनि। हिननि जेको इहो बि मुतालबो कयो त असांखे हर चीज़ जी सहूलियत बि आहे, पाणी वग़ैरह लेट्रिन वग़ैरह जी हर चीज़ जी सहूलियत आहे, मगर स्कूल जी बिल्डिंग जो जेको हिकिड़ो कमिरो जेको आहे सो ज़बूनी हाली जो शिकार आहे। हिननि गवर्नमेंट खां ऐं तइलीम के वज़ीर खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द असांजी जेको स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे ताकी असांजा ॿार तइलीम हासिलु करे सघनि। कैमरा टीम सां गॾु मलिक मंज़ूर, सोच TV ठटो।